जमियत उलमा इस्लाम ज़िले सखर की क़यादत ख़ुसूसन अमीर मोहतरम बरादर मुकरम हज़रत मौलाना मोहम्मद साले साहब ऐं बिरादरम कारी नसरुल्लाह साहब जिन खे ख़िराज तहसीन पेश कयां थो जो हिन बावकार बेहतरीन ऐं सुहिणो प्रोग्राम तरतीब ॾेई करे पंहिंजे साथियुनि खे हौसला अफ़ज़ाई कई आहे। मां हिकु ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त जमियत उलमा इस्लाम खे इहो एज़ाज़ आहे त जेके बि तंज़ीमूं आहिनि फ़र्ज़ु कयो लायर्स विंग, टीचर विंग, सोशल मीडिया अक़लियती विंग, इहो एज़ाज़ जमियत उलमा इस्लाम सखर खे आहे जो हुन बाज़ाब्ता इन्हनि विंगनि खे क़ाइमु करे बाज़ाब्ता उनखे मुनज़्ज़म कयो आहे। उन खां बाद में ॿियनि ज़िलनि बि असां जी कापी कई आहे ऐं इहे दीन में ॿिए जे लाइ जीअं चइबो आहे त रीस करणु त जाइज़ आहे पर हीस न कजे। गुज़ारिश मां पंहिंजे साथियुनि जी ख़िदमत में इहा कंदुसि अवां जमियत उलमा इस्लाम जा कारकुन आहियो। अवां खे जमियत उलमा इस्लाम एॾी वॾी ज़िमेवारी ॾिनी आहे जो को दौर हुयो अख़बार खां सवाइ माण्हू बेचैन हूंदो हो। वरी दुनिया तरक़ी कई, चैनल ते जेसिताईं का ख़बर न ॾिसंदो त बेचैनी हूंदी। हाणे जॾहिं सोशल मीडिया जो हथियार जमियत उलमा इस्लाम वटि अची वियो, मां सम्झां थो असां वटि बि कमी हुई, कमज़ोरी हुई माली लिहाज़ सां। असां बाज़ाब्ता रोज़ाने जी बुनियाद अख़बार न कढी सघूं पिया, कोई चैनल न हलाए सघूं पिया। अलबत्ता हिन हथियार खे, सोशल मीडिया वारे हथियार खे जमियत उलमा इस्लाम बाज़ाब्ता मुनज़्ज़म नमूने सां हलाए रही आहे। मां ख़िराज तहसीन पेश कयां थो पंहिंजे उन वर्करनि खे जेके असांजा नौजवान आहिनि, अक्सरियत तालीम याफ़्ता आहिनि, बेरोज़गार आहिनि, इन जे बावजूद बि पंहिंजे घरां ख़र्च करे न त को उनखे तंज़ीम पैकेज जे लाइ ख़र्च ॾिए थी, न का को उनजी माली ताउन करे थी, न का को उनजी का ख़ासि फंडिंग करे थी, न का उनजी का पघार आहे। हिकिड़ो नज़म, हिकिड़ो नज़रियो,